नाज़िन सखर जी अदालत मुस्लिम लीग नून जी अॻुवाण मरियम नवाज़ ख़िलाफ़ बग़ावत के केस लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। उन हवाले सां सखर मां SS न्यूज़ जे रिपोर्टर एडी घुनियो खां अपडेट वठूं था। एडी घुनियो, ॿुधाइजो ॿुधणी दौरान वकीलनि जो छा मौक़िफ़ साम्हूं आयो? जी, सखर डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में मरियम नवाज़ खिलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। 5th एडिशनल सेशन जज मुमताज़ सोलंकी जी अदालत में ॿुधणी थी, जंहिं ॿुधणीअ में मरियम नवाज़ तरफ़ां वकील ज़ुल्फ़कार मलाणो ऐं ज़फ़र ईदन मंगी पेश थिया। ॿुधणीअ दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल निसार अबड़ो, FIA प्रोसिक्यूटर ऐं सखर SSP जा नुमाइंदा पेश थिया। दरख़्वास्त गुज़ार वकील ज़हीर बाबर पंहिंजा दलील पेश कंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त सरगोदा में जलसे के खिताब दौरान मरियम नवाज़ पाक फ़ौज ऐं मौजूद अदलिया ख़िलाफ़ नफ़रत अंगेज़ तक़रीर कई। नफ़रत ॾियारींदड़ तक़रीर जी बुनियाद ते खेसि मथां बग़ावत जो केस दाख़िल कयो वञे। उन ते डिप्टी जनरल अटॉर्नी ऐं साम्हूं बीठल वकीलनि चयो त कानून जे मुताबिक़ सरगोदा में तक़रीर जो सखर जी अदालत में केस दाख़िल नथो कराए सघिजे, जंहिं ते अदालत ॿिन्ही तरफ़नि जा बयान ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे केस ख़ारिज करे छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।